ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदा दादू खां त शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। ज़िलज़िले जे लोॾनि सबबि शहरी डप खां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। ख़ौफ़ वारी सूरतहाल छायल रही। ख़बर के हवाले से नाज़रीन अव्हांखे आगाह करियाऊं या ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां हिकु ॿिए शेयर कंदा दादू खां त दादू शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। ज़िलज़िले जे लोॾनि सबबि शहरी डप मां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। ख़ौफ़ वारी सूरतहाल छायल रही। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। दादू शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया। ज़िलज़िले जे लोॾनि सबबि शहरी डप मां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। ख़ौफ़ वारी सूरतहाल छायल। ख़बर के हवाले से नाज़रीन अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं या ख़बर अव्हां सां हिकु ॿिए शेयर कंदा दादू खां दादू ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। शहरी ख़ौफ़ विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। ख़ौफ़ वारी सूरतहाल छायल रही। ख़बर अव्हां सां दादू का शेयर करे रहिया आहियूं नाज़रीन। दादू शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। शहरी डप विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया, जॾहिं त ख़ौफ़ वारी सूरतहाल छायल रही। इन हवाले से नाज़रीन वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी दादू जो रिपोर्टर अशफाक मलिक असां सां लाइन ते मौजूद है। जी अशफाक, आगाह कजो, ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन महिल दादू ज़िले जे अंदरि जेकी जोही ऐं दादू शहर इन जे आस पास वारा जेके इलाइक़ा आहिनि उन में कुझु सेकंडनि लाइ हल्का ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। ज़िलज़िले जे लोॾनि खां पोइ दादू शहर जा केतिरा ई शहरी तौरु दुकानदार पंहिंजे दुकाननि ऐं घरनि खां ॿाहिरि निकिरी आया ऐं उन्हनि में जेकी ख़ौफ़ वारी सूरतहाल हुई, उन हर जेको शहरी हुयो या जेको दुकानदार हो उन ते उन जी ज़बान ते इहे अल्लाह साईं जा नाला हुया त रहम फरमा। ही जेकी महसूस थियल लहरनि खां पोइ दादू शहर में हिन महिल अफ़रा तफ़री वारो माहौल पैदा थी वियो ऐं हिन महिल शहरनि में अञा ताईं ख़ौफ़ वारी सूरतहाल आहे ऐं हू पंहिंजे घरनि खां ॿाहिरि बीठल आहिनि। जी अशफाक, वॾी महिरबानी आगाह करण लाइ। ख़बर के हवाले से नाज़रीन अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ दादू खां अव्हां सां शेयर कंदा दादू शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया। शहरी डप मां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। ख़ौफ़ वारी सूरतहाल छायल रही। ख़बर के हवाले से नाज़रीन अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया। ख़बर अव्हां सां दादू का शेयर करे रहिया आहियूं। दादू शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया।